आयो लाल सभई चओ झूलेलाल। 29 सवाल जो सही जवाब आहे डी। भगवान श्री झूलेलाल साईं जो परम भक्त संत पुगराय हो। झूलेलाल साईं जी हीअ जानकारी ॿारनि खे ज़रूरु ॿुधाइणु खपे। हीअ जानकारी ॿुधण वारे ते ऐं ॿुधाइण वारे ते झूलेलाल साईं जी कृपा पवंदी। सवाल 3। भगवान श्री झूलेलाल साईं संत पुगराय खे केतिरी शयूं ॾिनियूं? ए 2, बी 5, सी 9, डी 7। 31 सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।